Question number 9, class 10, exercise 4.4. What should be subtracted from 2x fourth plus 3x cube minus x square minus 1 so that it becomes exactly divisible by x minus 2? हिनमा छा सब्ट्रैक्ट करणु खपे जो पूरो एक्ज़ैक्टली डिविजिबल हुजे, हिन सां पूरो वंडिजी सघे। सॉल्यूशन पूरो तॾहिं वंडिजी सघंदो आहे, पूरो डिविजिबल तॾहिं हूंदो आहे जॾहिं रिमाइंडर यानी पाशी ज़ीरो हुजे, रिमाइंडर ज़ीरो हुजे। अचो त हिन खे सॉल्व कयूं। जेका रिमाइंडर बचे उहा आंसर थींदी, यानी उहा सब्ट्रैक्ट थींदी, तॾहिं ई पूरो डिविजिबल हूंदो। x माइनस 2 ऐं डिवाइड करणो आहे हिन सां 2x फोर्थ प्लस 3x क्यूब माइनस x स्क्वायर माइनस 1। 2x फोर्थ खे डिवाइड कंदासीं x सां। असीं डिवीजन जा पहिरियां सम सिखी चुका आहियूं त हिननि खे कीअं सॉल्व कजे। 2x फोर्थ डिवाइड बाय x त आंसर थींदो 2x क्यूब। हिते लिखंदासीं 2x क्यूब। 2x क्यूब खे हिन सॼे डिवाइज़र सां मल्टीप्लाई कंदासीं। 2x क्यूब इंटू x माइनस 2 जेको आंसर मिलंदो उहो हिन सां मल्टीप्लाई करे ऐं हिते लिखंदासीं त हीअ थींदो 2x फोर्थ माइनस 2 इंटू 2 4x क्यूब। त हाणे इहे हिते लिखूं 2x फोर्थ माइनस 4x क्यूब। साइन चेंज कयूं, सब्ट्रैक्ट कंदा आहियूं असीं, सब्ट्रैक्शन में साइन चेंज थींदी आहे। हीअ कटिजी वियो। हिते थींदो 7x क्यूब माइनस एक्स स्क्वायर माइनस 1। 7x स्क्वायर के 7x क्यूब के डिवाइड x सां कंदासीं, साॻी स्टेप वांगी हिन वांगे 7x क्यूब डिवाइड बाय x त मिलंदो 7x स्क्वायर प्लस 7x स्क्वायर। 7x स्क्वायर के हिन डिवाइज़र सां मल्टीप्लाई कंदासीं 7x स्क्वायर इंटू x माइनस 2 आंसर थींदो 7x क्यूब माइनस 14x स्क्वायर। 7x क्यूब माइनस 14x स्क्वायर। कट सब्ट्रैक्ट कयूं, सब्ट्रैक्शन में निशानी चेंज थींदियूं, प्लस आहे त हिते माइनस थी वेंदो, हिते माइनस आहे त प्लस थी वेंदो, हीअ ॿई कटिजी विया ऐं हेॾां थी वेंदो 13x स्क्वायर। छो त हिकु ई 14 मां हिकु आयो त हीअ हिकु आहे, हीअ 14 आहिनि प्लस जा, त प्लस जा 13 बचंदा माइनस 1। 13x स्क्वायर खे वरी x सां डिवाइड कयूं अगेन 13x स्क्वायर डिवाइड बाय x त आंसर मिलंदो 13x। हिते असीं लिखंदासीं 13x। साॻी तरह 13x खे असीं डिवाइज़र सां मल्टीप्लाई कंदासीं 13x इंटू x माइनस 2 त आंसर थी वेंदो 13x माइनस 26x। 13x स्क्वायर माइनस 26x 13x स्क्वायर माइनस 26x। साइन चेंज कयूं, हीअ कटिजी वियो, हिते 26x बचो ऐं माइनस 1 बचो। साॻी तरीक़े सां 26x खे असीं x सां डिवाइड कयूं 26x डिवाइड बाय x त 26 मिलंदो। 26 खे वरी हिन सां मल्टीप्लाई कयूं 26 इंटू x माइनस 2 आंसर थींदो 26x माइनस 52। 26x माइनस 52 सब्ट्रैक्ट कयूं, हिन में कटिजी वियो, हितां 1 वेंदो त बचंदो 51। असांखे हिन खे हीअ एक्ज़ैक्टली पूरो वंडिजी तॾहिं सघिया जॾहिं रिमाइंडर ज़ीरो मिलिया, त हीअ एक्स्ट्रा छा आहे 51, त 51 शुड बी सब्ट्रैक्टेड। हिते लिखिजे थो न व्हाट शुड बी सब्ट्रैक्टेड, त 51 शुड बी सब्ट्रैक्टेड। Subtracted so that it becomes exactly divisible by this. He the answer. Question number 10. The product of two expressions is 12x fourth minus 34x cube plus 37x square minus 17x plus 5. If one expression is this, find the other. ताणे जीअं चवंदा आहियूं असीं त ॿिनि नंबर्स जो मल्टीप्लिकेशन उहा आहे 35। उन्हनि मां जेकॾहिं ॿिनि जी ज़रब पत प्रोडक्ट 35 आहे 35 आहे, उन्हनि मां हिकिड़ी असांखे मिलियल आहे
जेका 7 आहे त ॿियो कहिड़ो नंबर थींदो? 2 नंबर मल्टीप्लाई कयूं आंसर 37 अचे, हिकु नंबर 7 आहे, ॿियो नंबर घणो थींदो? 5 थींदो। पर 5 कीअं मिलियो? जॾहिं असीं 35 खे 7 सां डिवाइड कयोसीं तॾहिं 5 मिलियो। त अहिड़े तरीक़े सां हिते बि जेका एक्सप्रेशन हिकिड़ी मिलियल आहे उनखे हिन सां डिवाइड कंदासीं तॾहिं असांखे ॿी जी ख़बर मिली वेंदी। हे प्रोडक्ट आहे, ही हिकु एक्सप्रेशन मिलियल आहे, ॿी फाइंड करणी आहे। थींदो 3x² - 7x + 5 12x² - 34x³ + 37x² - 17x + 5। 12x² खे डिवाइड कयूं x² सां, 3x² सां, 12x² / 3x², आंसर मिलंदो 4x²। 4x² खे हिन सां मल्टीप्लाई कयूं, 4x² खे हिन डिवाइज़र सां मल्टीप्लाई कयूं, आंसर मिलंदो 12x², 3 4 12 x² - 28x³ + 20x²। ही सॼो हिते रखूं, 12x² - 28x³ + 20x²। साइन चेंज कयूं, सब्ट्रैक्ट करण लाइ साइन चेंज कंदा आहियूं। ही हिन में कटिजी वियो, हिते बचो -6x³, छो त ही 28 प्लस जा आहिनि, माइनस जा 34 आहिनि, त माइनस जा बचंदा छह। हिते बचंदा प्लस जा 17x² - 17x + 5। हाणे 6x³ खे डिवाइड कयूं 3x² सां, 6x³ पर माइनस जो आहे, -6x³ डिवाइड बाय 3x², त आंसर मिलंदो असांखे -2x। -2x खे मल्टीप्लाई वरी हिन सां कयूं साॻे तरीक़े सां, -2x × 3x² - 7x + 5, आंसर थी वेंदो -6x³ + 14x² - 10x। हिते लिखूं -6x³ + 14x² - 10x। सब्ट्रैक्ट कयूं, सब्ट्रैक्शन लाइ साइन चेंज थींदी, माइनस आहे प्लस थींदो, प्लस आहे माइनस, माइनस आहे त प्लस। हिन में कटिजी वियो, हिते आंसर बचो 3x² ऐं हिते बचो -7x, छो त ही 10x प्लस जो आहे, -17x आहे, त -7x + 5। 3x² खे डिवाइड कयो 3x² सां, ही सॼो हिन सां डिवाइड थी थो वञे, बहरहाल पोइ बि 3x² खे साॻियो प्रोसेस कयूं, 3x² खे x² सां सॉल्व कयो त 1 मिलंदो, 1 खे हिन सभिनी सां मल्टीप्लाई कंदासीं, साॻियो आंसर मिलंदो। सब्ट्रैक्ट कयूं, निशानी चेंज कयूं, ही हिन में कढी आंसर 0, रिमाइंडर 0। ही सेकंड एक्सप्रेशन ही आहे, हिकु एक्सप्रेशन ही आहे, ॿी एक्सप्रेशन ही आहे, ॿिन्हिनि जी प्रोडक्ट ही मिलंदी। क्वेश्चन नंबर 11, फॉर वॉट वैल्यू ऑफ के जे कहिड़ी वैल्यू लाइ दिस एक्सप्रेशन इज़ एग्जैक्टली डिविजिबल बाय दिस। हीअ पूरी वंडिजी सघे a² - 2a + 3 सां। सॉल्यूशन सॉल्व कयूं, आख़िर में जेका रिमाइंडर ईंदी उतां असांखे के जो वैल्यू मिली वेंदो a² - 2a + 3 डिवाइड करणो आहे 2a² + 3a³ - 4a² + 14a + k। हिनखे डिवाइड करणो आहे, इन सां डिवाइड कयूं 2a² खे डिवाइड कयूं a² सां, पहिरें खे पहिरें सां डिवाइड कंदा आहियूं त आंसर मिलंदो 2a²। 2a² जेको आंसर मिलियो इनखे हिन सॼे डिवाइज़र सां मल्टीप्लाई कयूं, 2a² × a² - 2a + 3, त आंसर मिली वेंदो 2a², हिन सां कयूंसि -4a³, हाणे हिन सां मल्टीप्लाई कयूंसि +6a²,
इहो हिते रखंदासीं 2a4 माइनस 4a क्यूब प्लस 6a स्क्वायर साइन चेंज कयूं हिन में कैंसिल थी वियो हिते आंसर मिलंदो असांखे 7a क्यूब छो त ॿई प्लस थी विया ए बि प्लस जो आहे ए बि प्लस जो आहे त 7a क्यूब थी वेंदो हिते माइनस जा 4 आहिनि हिते माइनस जा 6 माइनस जा 10a स्क्वायर थी विया 14a हेठि लायूं 14a प्लस k 7a क्यूब के a स्क्वायर सां डिवाइड कंदासीं 7a क्यूब माइनस a स्क्वायर त आंसर थी वेंदो 7a 7a खे हिते लिखंदासीं 7a खे हिननि सभिनी सां मल्टीप्लाई कंदासीं 7a इंटू a स्क्वायर माइनस 2a प्लस 3 त आंसर थी वेंदो 7a क्यूब माइनस 14a प्लस 21a 7a स्क्वायर माइनस 14a a स्क्वायर प्लस 21a 7a क्यूब इहो सॼो हेॾे लिखंदासीं माइनस 14a स्क्वायर प्लस 21a साइन चेंज कयूं हिन में कैंसिल हिते थींदो 4a स्क्वायर प्लस माइनस 7a प्लस k 4a स्क्वायर खे a स्क्वायर सां डिवाइड कयूं अगेन साॻी प्रोसेस सां 4a स्क्वायर डिवाइड बाय a स्क्वायर त आंसर मिलंदो असांखे 4 खे हिन सभिनी सां मल्टीप्लाई कयूं त थींदो 4a स्क्वायर माइनस 8a प्लस 12 साइन चेंज ही भी कटिजी वियो ऐं हिते बचियो असांखे a 7a बचो a माइनस 12 प्लस k ही रिमाइंडर 0 जे बराबरि अचणु खपे रिमाइंडर 0 जे बराबरि अचणु खपे जो एग्ज़ैक्टली डिविजिबल थिए तंहिंजे करे k जो जेको वैल्यू थींदो a हिते पॉजिटिव आहे हेॾे नेगेटिव थींदी माइनस a 12 नेगेटिव आहे हेॾे पॉजिटिव थींदो इहो थी वियो आंसर क्वेश्चन नंबर 11 खे सॉल्व कयोसीं त आंसर ही असांखे मिलियो आहे पर बुक में आंसर k जो वैल्यू 11 आहे आंसर में मां सम्झां थो त किताब में आंसर ग़लति आहे मूं 2-3 दफ़ा चेक कयो आहे आंसर ही आयो आहे अगरि जेकॾहिं तव्हां मां कंहिं ॿियो केरु सॉल्व करे ऐं आंसर 11 मिले त मूंखे ज़रूरु व्हाट्सएप कयो क्वेश्चन नंबर 12 सॉल्यूशन x cube plus x square minus 14x minus k is exactly divisible by x plus 2 x plus 2 डिवाइज़र आहे ऐं दर्जो जेको मिलियल आहे उहो x cube plus x square minus 14x minus k x cube खे डिवाइड कयो x सां त मिलंदो x स्क्वायर खे ॿिन्ही सां मल्टीप्लाई कयो थींदो x cube plus 2x स्क्वायर साइन चेंज कयूं हिन में कैंसिल थींदो माइनस एक्स स्क्वायर अगेन माइनस एक्स स्क्वायर खे एक्स सां डिवाइड कयूं त मिलंदो माइनस एक्स खे हाणे ॿिन्ही सां मल्टीप्लाई कयूं एक्स स्क्वायर खे डिवाइड कयो त एक्स सां माइनस एक्स मिलियो माइनस एक्स खे मल्टीप्लाई हिननि ॿिन्ही डिवाइज़रनि सां कयूं त माइनस एक्स स्क्वायर माइनस 2x साइन चेंज हिन में कैंसिल हिते मिलंदो असांखे माइनस 12x माइनस के हिन माइनस 12x खे डिवाइड कयूं x सां त असांखे मिलंदो माइनस 12 खे मल्टीप्लाई कयूं x सां माइनस 12x माइनस इंटू प्लस माइनस 24 साइन चेंज कयूं हिन में कैंसिल थी वियो हिते मिलंदो माइनस के इज़ इक्वल टू 24 ठीकु त के जो वैल्यू जेको असांखे मिली वेंदो सॉरी माइनस के प्लस 24 इज़ इक्वल टू 0 माइनस के प्लस 24 रिमाइंडर 0 हुजणु खपे के जे वैल्यू लाइ त असांखे 24
माइनस के आहे त हेॾे ईंदो राइट साइड ॾे प्लस के थींदो, यानी के जो वैल्यू जेको आहे उहो 24 आंसर।